ॻाल्हि कंदासीं ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल जो एक शूटिंग के दौरान हिकिड़ो अजीब वाक़ियो पेश आयो जेको तव्हांजे आॾो बयानु कंदासीं। तमामु बहितरीनु वाक़ियो आहे। इन में असद कुरैशी आहे ऐं ॿिया बि फ़नकार आहिनि जेके तव्हां ॾिसी तमामु घणो जेको आहे सो पसंदि बि तव्हांखे ईंदो ऐं तमामु बहितरीनु वाक़ियो आहे। दोस्तो तव्हांखे ख़बर आहे सिंध जा जेके आर्टिस्ट आहिनि उहे पंहिंजनि कमनि में मशगूल आहिनि ऐं इन टाइम में जॾहिं ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल जी शूटिंग पई हले ऐं ज़हर ड्रामा सीरियल तव्हांखे ख़बर आहे सिंध में तमामु घणो पॉपुलर थियो ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल जा लॻभॻि 300 खां वधीक एपिसोड जेके सिंध टीवी HD ते हलाया विया ऐं तमामु बहितरीनु सिंध में मक़बूलियत माणी उन्हनि ऐं उन खां अलावा सिंध जा जेके आर्टिस्ट हुआ उहे बि भलोड़ आर्टिस्ट हुआ। इन में तॾहिं मज़ो आयो जॾहिं असद कुरैशीअ खे बि इन ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल के एपिसोडन में गॾायो वियो। तक़रीबन 150 एपिसोड हली चुका हुआ। पछाड़ी जा जेके 150 एपिसोड बचा हुआ उन में जेको आहे सो असद कुरैशीअ खे बि शामिल कयो वियो ऐं उहो ड्रामा सीरियल तमामु बहितरीनु हिट थियो। उन जा शुरूअ खां वठी आख़िरी जेका क़िस्त थी उहा बि तमामु बहितरीनु ऐं अॼु ताईं बि माण्हू इंतज़ार में आहिनि त ड्रामा सीरियल जेको ज़हर ज़िंदगी आहे उन जा एपिसोड कॾहिं रिलीज़ थींदा। दोस्तो इन में इहो वाक़ियो पेश आयो। उमेद अली कलोड़ तव्हांखे ख़बर आहे त ड्रामे जो हिकु अदाकार आहे। तो दोस्तों इतने शूटिंग दौरान उमेद अली कलोड़ चयो त बाबा मूंखे छुट्टी खपे, मूंखे ॻोठु वञिणो आहे ऐं पंहिंजे ॿारनि सां हिकु ज़रूरी कमु आहे। लेकिन हिते असद कुरैशी हुयो ऐं ॿिया सिंध जा बहितरीनु फ़नकार ऐं ॿिया कुल जेको आहे सो एक्टर वेठा हुआ। उन्हनि पुछा कयो उमेद अली खां त बाबा छा मसइलो आहे त पोइ उमेद अली हक़ीक़त कई त बाबा मुंहिंजी सालगिरह आहे ऐं इहे सालगिरह मां वञी पंहिंजे बचनि सां ऐं पंहिंजे घर में वञी मल्हाईंदुसि। त पोइ हिते असद कुरैशीअ जेको आहे सो उमेद अलीअ खे चयो त बाबा हिते वेह, हे बि असांजी हिकु ईअं सम्झो फैमिली आहे। हिन में औरतूं जेके अदाकार आहिनि उहे बि आहिनि ऐं मर्द हज़रात बि असां आहियूं जेके एक्टर आहियूं ऐं तुंहिंजी सालगिरह असां हिते ई स्टेज ते मल्हायूं पिया ऐं जेका लोकेशन ई ड्रामे जी शूटिंग वारी उते ई पोइ जेको आहे सो केक आंदो वियो ऐं उन खां अलावा फूकणा आंदा विया ऐं ॿिया जेको साज़ो सामान जेको खपंदो आहे जेको आहे सो सालगिरह जे लाइ उमेद अली कलोड़ जे लाइ उते आणे ऐं उमेद अली कलोड़ तमामु घणो ख़ुशि थियो ऐं तमामु ख़ुशी महसूसु कई ऐं असद कुरैशीअ खे भाकुर पाए ऐं असद कुरैशिया रोड में स्टार्ट थी वियो। छाजे करे दोस्तो जेके अदाकार आहिनि उहे तमामु घणो हिक ॿिए सां जुड़ियल हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी शूटिंग हलंदी आहे। हिकिड़ो ड्रामो ख़तमु थींदो आहे त वरी ॿिए ड्रामे में गॾु हूंदा आहिनि, फैमिली वांगुरु रहंदा आहिनि। उन्हनि जा मसइला, उन्हनि जा ॾुख, ख़ुशियूं, ग़मियूं उते ई जेको आहे सो हिननि जा थींदा आहिनि कठे ई। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां उमेद अलीअ जो सालगिरह मल्हायो वियो जंहिंमें तव्हां ॾिसी पिया सघियो वीडियो में असद कुरैशी आहे ऐं न मामा लालू आहे ऐं ॿिया जेके अदाकार आहिनि उहे तव्हांखे ॾिसण में अचनि पिया। त दोस्तो तव्हांखे ॿी ख़ुशख़बरी ॾींदा हलूं त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जाइ ते ॿिई ड्रामे जी शूटिंग हले पई धड़ाधड़ जेका हिन उज़ई ईद ते तक़रीबन रिलीज़ थियण जा इम्कान आहिनि ऐं इहो ड्रामो हिन उज़ई ईद ते रिलीज़ थींदो।